सिंध ऐं हिंद जे महान कवि शेख अयाज़ जी 22वीं वरसी भिट शाह में मल्हाई वई। भिटतणी जी नगरी में कराड़ जे कप ते संदसि आख़िरी आरामगाह ते शेख अयाज़ यादगार कमेटी पारां तक़रीब कोठाई वई। इन खां अॻु कमेटी जे चेयरमैन दीवान गागनदास, सकाफ़त खाते जे असिस्टेंट डायरेक्टर वसीम गुल शेख, मदद अली सिंधी, ताज जोई, नसीर मिर्ज़ा बिन जी अॻवाणी में गुलनि जूं चादरूं चाढ़े सिंध जे महान कवि खे भेटा पेश कई वई। तक़रीब ख़िताब कंदे अदीबनि, दानिशवरनि, अॻवाणनि जो चवणु हो त शेख अयाज़ सिंध जो वॾो शाइर थी गुज़रियो आहे, जेको अॼु बि असांजी दिलनि में ज़िंदा आहे। हुन चयो त शेख अयाज़ सिंध वतन लाइ क़ौमी गीत पेश करे सिंध जे नौजवाननि में नओं वलवलो ऐं उत्साह पैदा कयो ऐं पंहिंजी इनक़लाबी शाइरी सां सिंध जी ख़िदमत कई। अयाज़ सिंध जो महान कवि हो। शेख अयाज़ उन दौर में अखि खोली जॾहिं बरे सग़ीर हिकिड़े घुट ऐं बूसट वारे माहौल में हो। उन में हिन जा जेके दोस्त हुआ उहे हितां हलिया विया हुआ ऐं विरहाङो थी चुको हो, जंहिंजे करे हिन ते उन्हनि जो असरु हो पंहिंजे विछड़ियलनि जो। ऐं हिन पंहिंजे धरतीअ जा गीत ॻाया, गाए 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 इनक़लाब गाए, या तूं चओ म कुछां, तूं चओ म लुछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिं कंहिंखे ख़ामोश कंदे। सनन चवणो हो त शाइरनि जी सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भटाई खां पोइ शेख अयाज़ सिंध जो वॾो शाइर आहे, जंहिं सिंध वतन लाइ क़ौमी गीत लिखंदे जेल जूं सख़्तियूं बि बर्दाश्त कयूं। अॼु असीं उनखे 22वीं वरसी जे मौक़े ते शानदार भेटा पेश करे रहिया आहियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।